चोबर खां अब्दुल गफ्फार भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ कराची सचल ॻोठ जे रोशन तारा स्कूल में सिंध ग्रेजुएट एसोसिएशन सिका शाख सचल ॻोठ तरफ़ां जदीद तालीम ऐं तरबियत जी अहमियत बाबति मोटिवेशनल लेक्चर कोठायो वियो, जंहिंमें शागिर्दनि, उस्तादनि, अदीबनि, वकीलनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ अली जो तालीम ऐं तरबियत जी अहमियत ते बाबति मोटिवेशनल लेक्चर ॾींदे चयो त नौजवाननि खे तालीम जे मैदान में हाणे अॻिते अची करे पाण वधाइणो पवंदो, छाकाणि जो दुनिया तेज़ी सां तब्दील थींदी पई वञे। नौजवाननि खे बि पंहिंजो पाण खे हाणे तब्दील करणो पवंदो। तब्दीलियूं कामयाबियूं जेकी तालीम सां ई हासिल करे सघजनि थियूं। नौजवान शागिर्द पढ़ी करे पंहिंजे पेरनि ते बीहंदो त मुल्क संदसि पंहिंजे पेरनि ते बीहजी वेंदो। शागिर्दनि खे मुनशियात, सिगरेट, बुरनि जे संगत खां परे थियणो पवंदो। उन्हनि खे पंहिंजो क़ीमती वक़्तु कचहरियुनि ऐं होटलुनि ते वेही करे साया करण बदिरां पंहिंजे पढ़ाईअ ते ख़ासि ध्यानु ॾियणो पवंदो। अयाज़ लतीफ़ वधीक ॻाल्हाईंदे चयो त नौजवाननि खे ईंदड़ वक़्त में प्लानिंग करणी पवंदी। हुन चयो त अव्हां ॾुकारियल ग़रीब बेरोज़गार हुजो, पोइ बि महिनत करे कंहिं पोज़ीशन में अचो, इहो कमाल आहे। हमेशह चैलेंज टास्क खणो। अव्हां नौजवान ऐं उमेद ऐं ख़ुशियूं आहियो। दुनिया में तालीम जो मुक़ाबिलो पियो थिए। आर्ट, हुनर, साइंस जे इल्म जी सिख्या वठी कामयाबियूं हासिल करे सघजनि थियूं। अॼु जो शागिर्द बहितर तालीम हासिल करे कामयाबियूं माणे पंहिंजे ख़ानदान जी ख़ुशियुनि जो सबबु बणिजी सघनि था।